पर एतराम तो लाजमी करणो है न। हल चलो असां जो तो रूह चलो ठीक है असां तो ज़ैफां उठ रेड है ना धाणी अरे न पवंदे त हा बदणा हलाए आ हे थी हे छको हाल ट्रिक छक्को हणंदो चंडराई आ वाडी जो छक्को ओए थी पंज ये पंज थी वो हे गोट मारी माए एडी बुराई आ असांजी हलाए न वाह हल हलाए न भी न बस सोचे ना छक्को हिक दाणी पे वरी वालेकुम सलाम केड़ा साला खाओ असां के तो रोजा हां खुदा जी दुआ ते इंशाअल्लाह हटा कटा रोजा न रखे न रोज़ो रखे नो रोजो रखियो कोई एतराम करे रोजा तन को तो परे खा तो हका ही गाड़ी भाजी बोलो नक जी काठी आ एड़ा रूह सरकणा तो रखे दो छक्को हां धणी जी पर एतराम तो लाजमी करणो है न। हल चलो असां जो तो रूह चलो ठीक है असां तो ज़ैफां उठ रेड है न असां के असां तू खाए तो असां बिस्कऊं था सुल ॾिस तो सही थोरो माण्हू एतराम लाजमी करे गजरा ताजी होया यार सालन का पो महीनो अचे तो इन महीने में रोजा न रखो इबादत न की तो केड़े दी कंदासी केड़ी महीने कंदासी महीने में बीमार ते फर्ज ना है अब्बा वो तू बीमार आ बीमार तो फर्ज आए न फर्ज न है पर तू बीमार आ नया बीमार छा दी शुगर शुगर वडी बीमारी आ ये शुगर का गजरा खा डॉक्टर दसियो न रोटी तो खाइबो आ हां हां वडी गाल आ चाय पिए ये लूडे ना जो रोजा रखे लूडिया करवा ये तो टाइम पास किंदा चाहे तस्वीर खणो तसी पढ़दा निमाई टाइम वेंदा पढ़दा निमाई टाइम सजो दी वेठा घर वञी खट वेही करे ज़िक्र की वाला अला के असां रोजा रखूं न नमाज़ पढ़ूं तस्बीहूं पढ़ूं तराबूं पढ़ूं ता रोजा रखी लूडियो खेॾो सॼो ॾींहुं जुआ खेॾो सॼो ॾींहुं होटल ते वञी सिंधी ड्रामा ॾिसो भई कहिड़ो असां इंडिया जा गाना था ॿुधूं सिंधी ड्रामा ॾिसो था एतिराम रोज़े जो ईअं कबो आहे जे तव्हां रखियो बाबा रखो रोज़ो त रखूं था न एॾो रोज़ो कहिड़े कम जो भाउ तू तो रखियो तू मां त बीमार आहियां यार न तोड़की सघां न तू घर में रह न घर वेही खा न गडा न चरे तो ॾिस त सही घर सभिनि खे रोज़ा आहिनि न वो हिते असांखे रोज़ो न आहे रोज़ाना पासा के रोज़ा न तव्हां दोस्त हो न मां काॾे वञां वडी गाल है यार तव्हां बर्दाश्त कयो मूंखे ओए पिचको कयो न किरी नाराज़गी जा कमु गदर किरी पई आहे कमु अब किरदा ही ना रोज़ा जे साम्हूं खाईंदो ईअं थींदो ई न अदा रोज़ो तव्हां रखियो हलाए त हलाए। मां बुख में छॾेसि यार बीमार बस माण्हू। मूडी हाफ करे छॾी अलाए कहिड़े क़िस्म जा असांजा दोस्त आहिनि इन में नाराज़गी कहिड़ी ॻाल्हि आहे हिकिड़ो दोस्त बीमार आहे रोज़ो नथो रखी सघे त पोइ माना उहो खाए पीए बि न खा बाप तोखे कंहिं झलियो आहे पोइ खावां थो न घर वियमि त मानी कोन हुई होटल बंदि लॻा पिया आहिनि फ्रूट वारो खुलियल हो मां चयो वाॾे पोइ हाणे अञा तुंहिंजे का घर मानी रखदा सभिनी खे रोज़ा आहिनि कोई शकी थी हिकु सुबुह बार जो रोज़ा खाईंदो रख कर न। वो सुबुह जो उथंदो हाणे हिनार पुट चांहि पियो हाँ। चा पोइ उथंदो सुबुह जो असां सां गॾु अची चांवर खाई मिठाई खाई चांहि पी पोइ सुम्ही पवंदा सुबुह जो उथंदा चवंदा मूंखे रोज़ो न आहे माण्हू आहे मिरूं आहे हे शुगर आहे शुगर आहे बहानो बीमारी जो उथंदा हलूं हलो छॾे दे यार रोज़ा रख वो बेईमान रोज़ा रख अलाए तबियत सही थिए मां रोज़ा रखंदुमि मां बि मुस्लमान हम्म, हा मूं ते बि रोज़ा फर्ज़ सही पर हिकिड़ी तकलीफ़ आहे जेका इंसान खे हा उहो रोज़ा नथो रखी सघे त न रखंदो न। वॾी तकलीफ़ अथसि ॾिस त सही खाए कीअं थो ॾिस त सही पर यार तकलीफ़ अथसि। उबदार हिकिड़ी ॻाल्हि ॿुध कुझु लफ़्ज़ हिन जा बि सही अथी जेको चइनि त रोज़ो रखे निमाज़ पढ़ो तस्बीह पढ़ो असां ईअं जेको से लूडे ते टाइम इहो ज़ाया कयूं था पिया जुआ खेॾूं था इहो सही हाणे असांजी बि त बोतल लॻल हुई न रोज़े खां पोइ बोतल लॻल रोज़े खां इहो पोइ बि त न माना रोज़े खां पोइ बि त माना हराम आहे न रोज़ो खोले वरी आहे जेको असां हराम शयूं खाऊं त इहो त माना ग़लति आहे न कुझु असांखे बि नसीहत मिले थी यार अॼु खां पोइ इहो लूडे खे छॾ भले घर हूंदासीं या ॿाहिरि किथे कचहरी कंदासीं बि तस्बीह हथ में हुजे हो यार सही आहे खीरा इहे इन जे ई करे मां हे ड्रामो कयो सॼो अच्छा रोज़े रखण जो मक़सदु इहो हूंदो आहे माण्हू रोज़ो रखे अखि खे बि रोज़ो नक खे बि रोज़ो वात खे बि रोज़ो वारनि खे बि रोज़ो पूरे जिस्म खे रोज़ो सही रोज़ो रखी करे तव्हां कारोबार आहे त बिस्मिल्लाह करे कारोबार कयो सही कारोबार में बरकत बि ऐं इबादत बि
बेशक तव्हां रोज़ो रखी करे सॼो ॾींहुं बैठक ते लूडियो खेॾो था, जुआ खेॾो था, या ॿी का गेमा खेॾो था, जहाज़ हलायो था, या होटल ते वेही करे ड्रामा ॾिसो था, इहो रोज़े जो एतिराम न आहे मुंहिंजा भाउ। सही 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 रोज़ो रखण सां माण्हू पंहिंजो एहतियात करे, निमाज़ पढ़े, क़ुर पढ़े, तस्बीह त मुंहिंजे ज़िक्र करे, जेकॾहिं वांदो आहे कारोबार ते त ठीकु आहे। ॿियो मसइलो जेको मां फ्रूट खाधो आहे, असांजा काफ़ी दोस्त अहिड़ा आहिनि जेके चवंदा आहिनि साईं असां बीमार आहियूं, बीमार साईं असांखे शुगर आहे, साईं असांखे कामिड़ आहे, साईं मूंखे सको आहे, मुंहिंजो साहु मुंझंदो आहे। पोइ अहिड़ा माण्हू वरी सरियाम खाईंदा पींदा आहिनि जीअं मां थो खावां। सही सही इहो अमल बि ग़लति आहे। हा इहो बि कंहिं रोज़ायत जे अॻियां वेही करे खाइणु, उनखे बार बार मजबूरी ॿुधाइण साईं मूंखे बुखार आहे, मां साईं बीमार आहे। बाबा जेकॾहिं तोखे बुखार आहे, बीमार आहे, तूं रोज़ो नथो रखी सघे त जेको खाए पियो अंदरि लिकी करे खा, सरियाम न खा, कंहिं दोस्तनि जे अॻियां न खा। काफ़ी दोस्त ईअं चवंदा आहिनि रोज़ो कहिड़ो अक ई काटिया भॼी पवंदो। सही बाबा एतिराम ज़रूरी आहे। मां वारो अमल बि ग़लति हुयो, तव्हां वारो अमल बि ग़लति आहे। ॿई ग़लति हुया। इन जे करे तव्हां पंहिंजे अमल खे हिनखे बंदि कयो। रोज़ो रखियो अथव, तस्बीह खणो, निमाज़ पढ़ो, क़ुर पढ़ो, ऐं मां बि इहे फ्रूट खाइणु अॼु खां पोइ रोज़ायतनि जे अॻियां बंदि कंदुमि। ओके। इहो वीडियो सिर्फ़ु तव्हां ऐं असांजे लाइ न आहे, इहो ॾिसण वारनि जे लाइ बि आहे। आहे त दोस्तो, रोज़े जा केतिरा हक़ आहिनि, केतिरो एतिराम आहे, ऐं बेरोज़ायत खे कीअं करणु घुरिजे, केतिरो खाइणु घुरिजे, ऐं कीअं लिकी खाइजे, इहो सभु कुझु तव्हां हिन वीडियो में ॾिठो। वधीक जेकॾहिं अञा बि तव्हां दोस्त जी दिलि नाराज़ थी आहे असांजे हिन वीडियो ठाहिण सां, त माज़रत। जेकॾहिं वीडियो पसंदि अचे थो त शेयर।